नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इनो ॾींदा हलूं त सखर में टूल प्लाज़े जे अमले ऐं वकीलनि में टैक्स उगाड़ी तां झेड़ो ट्रैफ़िक मुअतल थी वई। सखर में झेड़े दौरान हाईकोर्ट बार जो अॻूणो सदर कुर्बान अली मलाणो ऐं टूल प्लाज़ा जा 2 अमलदार ज़ख़्मी थी पिया। टूल टैक्स तां अमले अली गुल अब्बासी सुंदर चाचड़ ऐं ॿियनि ते तशद्दुद कयो वियो आहे। झेड़े बार ट्रैफ़िक मुअतल थी वई। वकीलनि पारां नोटिस वठी टूल प्लाज़ा अमले ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इनो ॾींदा हलूं त सखर में टूल प्लाज़े जे अमले ऐं वकीलनि में टैक्स उगाड़ी तां झेड़ो ट्रैफ़िक मुअतल थी वई। सखर में झेड़े दौरान हाईकोर्ट बार जो अॻूणो सदर कुर्बान अली मलाणो ऐं टूल प्लाज़ा जा 2 अमलदार ज़ख़्मी थी पिया। टूल टैक्स तां अमले अली गुल अब्बासी सुंदर चाचड़ ऐं ॿियनि ते तशद्दुद कयो वियो आहे। झेड़े बार ट्रैफ़िक मुअतल थी वई। वकीलनि पारां नोटिस वठी टूल प्लाज़ा अमले ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे।